ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरू खां। मीरपुर साकिरू शहर ऐं उन जे आसपास जे शहरनि में वाधू अघु वठंदड़ वापारियुनि जूं ख़बरूं बे न्यूज़ ते हलण बैदि असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकिरू नासिर अब्बासी ऐं मुख्तियार कार मीरपुर साकिरू आसिफ सूमरे नोटिस वठंदे तालका मीरपुर साकिरू जे शहर जो दौरो करे खीर, सब्जी, ॾही, फ्रूट, गोश्त, मच्छी ऐं आम वापे जे शयुनि जे दुकाननि ते छापा हणी रेट लिस्टूं चेक कयूं ऐं अवाम खां पुछागाछा कई। वाधू अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंड विधा ऐं गैर मयारी खाजरू तेल फरोख्त कंदड़ दुकानदारनि जूं दुकानूं सील कयूं। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकिरू नासिर अब्बासी ऐं मुख्तियार कार मीरपुर साकिरू आसिफ सूमरो बे न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर खटो जे हुकुम ते रेट कंट्रोल कराइण लाइ तालका मीरपुर साकिरे जे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो आहे। साकिरू शहर में वाधू अघु वठंदड़ वापारियुनि ते ॾंड विधा आहिनि। गैर मयारी खाजरू तेल विकिरो कंदड़ वापारियुनि जो दुकान सील करायो आहे। उन्हनि जो त रेट लिस्टनि मुताबिक़ दुकानदार शयूं फरोख्त कनि। उन्हनि अवाम खे अपील कई त रेट लिस्टनि मुताबिक़ ख़रीदारी कनि। जेको बि दुकानदार रेट लिस्ट ते शयूं विकिरो न कंदो त उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। रिपोर्ट करे रहियो आहे परवेज़ अयाज़।